खिपरे में डीसी सांगड़ कुछ ॾींहं अॻु नांग जे कुखियल रमेश खे वैक्सीन न मिलण करे फोत थियण वारे मामले बाद तालका अस्पताल जो दौरो करे एमएस खां समूरो रिकॉर्ड तलब करे वरितो आहे। डीसी सांगड़ इमरानुल हसन तालका अस्पताल जो दौरो करण बाद एमएस खे छंड पटींदे अस्पताल में सहूलतुनि जी खोट ते सख्त कावड़ जो इज़हार कंदे असिस्टेंट कमिश्नर खिपरो सैयद निसार शाह खे हिदायत कई त दवाउनि डॉक्टरनि अमले ऐं बजट जूं लिस्टियूं पेश कयूं वञनि। उन मौके ते डीसी सांगड़ जो चवणु हो त तमामु घणी ज़रूरत आहे इन में बहितरी उहा जिते जिते असां शयूं नोट कयूं आहिनि उहा मूं पंहिंजे एसी खे बि नोट करायूं आहिनि ऐं एमएस साहब खे बि। मां जो एसी ऐं मुख्तियार मां हिकु डेली हॉस्पिटल ईंदो विज़िट करणु, पर जेके रिफ़र न थियणु खपनि ऐं हिते थियणु खपनि हल उहे बि जे हल नथा थियनि त मुंहिंजे एसी ऐं मुख्तियार सां तव्हां कॉन्टेक्ट कंदो तव्हांखे इमीडिएटली इंशाल्लाह रिस्पॉन्स मिलंदो। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk